नाज़रीन के सजावल जुड़े जो अहम ख़बर का आगाह कंदा हलूं तो पूरे सजावल सिटी जो घरन जो नेकर पीर मोहम्मद शाह महले में अचण सबबि कैसर अली भट्टी जे घर जी दीवार किरी पई। पूरे शहर जो ड्रेनेज सिस्टम तबाह थियल। पूरे शहर जो जेको पानी आहे खूह तरफ़ अचण लगो, पर खूह जी मशीनरी न हलण सबबि सॼे शहर जो पानी घरनि में दाख़िल थियण लॻो, जंहिंमें कैसर अली भट्टी जी घर जी दीवार किरी पई। म्यूनिसिपल इंतज़ामिया गहरी निंड सुतल कैसर अली भट्टी DCO कंबर शहजाद कोट के कहिड़ी अपील कई, अचो त ॿुधूं उन जी ख़ुदि जी ज़बानी। पानी की वजह को सेक की वजह को घर किरी पिया आहिनि, जायूं किरी पयूं असांजूं, खूह कोन थो पियो हले। असां वॾो आज़ार आहे। छा मसलो आहे? साईं असां इहो मसलो आहे त खूह कोन थो हले सिजाल जुणी जो जेको असांजे घरनि में गंदो पानी भिटियुनि में खूह कोन थो हले। असांखे तमामु परेशानी आहे, तमामु तकलीफ़ूं आहिनि। असांजे घरनि जूं दीवारूं पानी जे सेक जे करे किरी पयूं आहिनि, खूह कोन थो हले। असां ग़रीब माण्हू पेट पालियूं या पंहिंजा घर ठाहिरायूं। असां DC कंबर खे अर्ज़ु था कयूं त असांजी कंप्लेन ॿुधी कुझु असां ते महिरबानी करे गौर कयो वञे। हीअ असांजो वॾो आज़ार आहे, वॾी तकलीफ़ आहे।